प्रोग्राम टाइमलाइन से गड असद मुमताज़ नाज़रीन वफ़ाक़ी हुकूमत 50 साल अग मुल्क छॾींदड़ बंगालियुनि जूं मिल्कियतूं बंगालियुनि खे ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। फ़ारूक नसीम जेको कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर आहे उन जी सरबराही में जुड़ियल कमेटी जो गुज़िरियल इजलास थियो ऐं तंहिंखां पोइ फ़ैसिलो कयो वियो आहे त उहे मिल्कियतूं न विकिरो थी सघंदियूं बल्कि हाणे उन जा तफ़सील जारी कया पिया वञनि। अॼु के प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं त वफ़ाक़ी हुकूमत खे इन तरह जी कमेटी या इन तरह जे फ़ैसिले करण जी ज़रूरत छो थी पए। इन ते तफ़सीली ॻाल्हाइबो गॾोगॾु ॻाल्हाइबो त जॾहिं असां ॾिसूं था पिया त सिंध में गुज़िरियल 13 सालनि खां मुसलसल पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं PTI पंहिंजे पाण खे पीपल्स पार्टी जे मुतबादल तौरु आणण जी कोशिशि पई करे। गुज़िरियल केतिरे ई अरसे खां तहरीक इंसाफ़ इन हवाले सां मुतहरिक थींदे बि नज़र अचे पई। बल्कि हिन तरह जा जॾहिं फ़ैसिला थींदा त पोइ तहरीक इंसाफ़ लाइ ईंदड़ चैलेंजिस वधंदा या इन तरह जा फ़ैसिला पाण जी पार्टी पॉलिसी जो हिसो आहे। जेके प्रोग्राम में इन ते बि पिणु ॻाल्हाइबो ॿिन्हिनि मौज़ुअनि ते तफ़सीली ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मोहतरमा नुज़रत पठान साहिबा, पाण तहरीक इंसाफ़ जी मरकज़ी अॻवान आहिनि ऐं क़ौमी असैम्बली जी मेंबर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु आहे डॉक्टर सोराब सरकी साहब, पाण पीपल्स पार्टी जा मरकज़ी अॻवान आहिनि ऐं सिंध असैम्बली जा मेंबर आहिनि। मैडम नुज़रत, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां असांखे तहरीक इंसाफ़ सिंध अंदरि मुतहरिक थींदे नज़र अचे पई। अरबाब रहीम जी सूरत में वज़ीर आज़म पाण मुख़्तलिफ़ सियासतदाननि सां मुलाक़ातूं करे थो पियो, सिंध स्टेट जी कमेटी जुड़े थी पई। उन बावजूदि अगरि हिन तरह जा फ़ैसिला थींदा त पहिरियां त इहो ॿुधाइजो त हीअ का कमेटी जोड़ी आहे, इन जी अव्हांजी पार्टी खे ज़रूरत छो महसूसु थी। इन तरह जो न त को मुतालबो असांखे नज़र पियो अचे, न वरी अहिड़ी का डिमांड नज़र पई अचे। इन फ़ैसिले खे अव्हां कीअं था ॾिसो, इन कमेटी जी ज़रूरत छो थी महसूसु थिए तव्हांखे? असली ॻाल्हि इहा आहे त मूंखे पाण खे बज़ाति ख़ुदि कल्ह ख़बर पई आहे त मुंहिंजे डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद जी जनरल सेक्रेटरी मूंखे ॿुधायो त अहिड़ी का कमेटी नसीम फ़ारूक साहिबु जोड़ी आहे। मूंखे त ॾिसे ख़बर कोन्हे। सो मां वरी अॼु जेको आहे सो असांजी पार्लियामेंट्री सेक्रेटरी आहे कानून जी मलिका, उन खां वञी पुछियो मूंखे छा मैटर आहे त चयो त जेके बंगाली छॾे विया हुआ प्रॉपर्टियूं त उहे जीअं माण्हुनि खे इंडिया मां जेके माण्हू आया उते जेके बर्मीज़ रहनि था पाकिस्तान में त उन्हनि माण्हुनि जो शायदि जेको आहे चयो त बंगाली कहिड़ी ज़मीनूं छॾे विया ऐं बांग्लादेश त उन वक़्त में बि समंड जो ई फ़ासिलो हो उनजो ऐं इहो मुंहिंजे ख़्याल में त सूटेबल कोन्हे हिन सिचुएशन में ऐं न को इहो थियणु खपे। त मां सम्झां थी त छाकाणि जो असांखे इहो फ़ारूक नसीम साहिब जे दिमाग़ में का हूंदी का अहिड़ी शइ, छाकाणि जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे निसार अहमद खोड़े साहिब कुझु अर्सो पहिरीं इहा ॻाल्हि ऑन द रिकॉर्ड आई आहे हिते, जंहिंमें हुन इहा ॻाल्हि कई त बर्मीज़ खे ऐं जेके मच्छर कॉलोनी में जेके माण्हू रहनि था उन्हनि खे बि वोट जो हक़ु ॾिनो वञे, उन्हनि जा शनाख़्ती कार्ड थियणु खपनि ऐं उन्हनि खे बि पाकिस्तानी तस्लीम कयो वञे। जी त उन जी ॾाढी मुखालफ़त थी हुई उन वक़्त में, हालांकि पीपल्स पार्टी जो इहो वक़ुफ़ ई कोन हो। हाणे सडनली वोट जी करे हाणे इहो लैंग्वेज अल्ताफ़ हुसैन जी हूंदी हुई, पोइ वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी निसार अहमद खोड़ साहिब इहा शइ खई त उन ते ॾाढी रेज़िस्ट थी। वरी हिन वक़्तु PTI जी जेके मेन स्ट्रीम आहे, PTI जो जेको मेन MNA आहे PTI जी जेका असांजी आहे त उन में असांखे इन शइ जी अञा ख़बर इन करे कोन पई आहे त उनजे पुठियां छा माना उन कमेटी ठाहिण जी वजह छा आहे ऐं उन कमेटी खे उहे छो था ठाराइणु चाहिनि, उनजे पुठियां बिहाइंड स्टोरी कहिड़ी ईंदी। जॾहिं उहा शइ ठही वञे, उहा ॾिसूं वञे उन कमेटी त मूं अञा लिस्ट बि कोन थिया त उन कमेटी जो केरु मेंबर आहे, पर जेकॾहिं इहा अनबैलेंस कमेटी आहे, सिर्फ़ु उर्दू स्पीकिंग उन कमेटी जा मेंबर आहिनि, को सिंधी ॻाल्हाइण वारो, को संजीदा लीडरशिप कोन्हे, त पोइ असां उन ते यकीनन एज़ अ सिंधी माण्हू एहतिजाज कंदासीं। छाकाणि जो त जॾहिं 18वीं तरमीम आहे त पोइ 18वीं तरमीम में इहो राइट सूबनि खे हुजणु खपे त हू पंहिंजी प्रॉपर्टियूं कॾहिं किथे कंहिंखे ॾियणु चाहींदियूं ऐं ॾियण बि चाहिनि थियूं, नथियूं ॾियणु चाहिनि। ज़मीनूं सिंध जी ज़मीन आहे, पहिरीं बि सिंध जी ज़मीन ॾिनी वई हुई, हाणे जॾहिं अच्छा मैडम, हाणे अव्हां सिर्फ़ु सियासतदान न आहियो, अव्हां सिर्फ़ु क़ौमी असैम्बली जा मेंबर कोन आहियो बल्कि अव्हां कानूनदान बि आहियो। मां ॼाणां थो पियो त अव्हांखे कानून ते बि सुठी गिरफ़्त आहे। तव्हां बाज़ाब्ता ख़ुदि बि चओ था पिया त इहो सूबाई मामिलो आहे, वफ़ाक़ी हुकूमत जो इहो मामिलो ई कोन्हे, छाकाणि त 18वीं तरमीम खां पोइ जेका प्रॉपर्टी आहे उहा सूबाई हक़ आहे। त पोइ फ़ारूक नसीम इहो सोलो फ्लाइट छो पियो खेॾे? फ़ारूक नसीम आख़िर हिन खां पहिरियां ॾिठोसीं त कराची जे मामले ते उनजो जेको मौक़िफ़ हुयो उहो पोइ बाद में PTI उनजी तरदीद पई करे, त फ़ारूक नसीम इहो कंहिंजी पुठ भराई आहे फ़ारूक नसीम खे जो उहो इन तरह जा मामला खणी थो अचे जेको ख़ुदि PTI लाइ मथे में सूर थो पए? ॾिसो त फ़ारूक नसीम असांजी PTI जो त MNA आई सेनेटर त कोन्हे न,
उहो ॿी पार्टी जो हिकिड़ो नुमाइंदो आहे ऐं उन पार्टी जा हिकिड़ा पंहिंजा मुफ़ादात आहिनि उहा हिकिड़ी असांखे सपोर्ट कनि था भले उहो इतिहाद ज़रूरु आहिनि पर हुनजी पंहिंजी हिकिड़ी पॉलिटिकल बीहक आहे हुनजी पंहिंजी हिकिड़ी सियासी सोच आहे हुनजी पंहिंजो हिकु मंशूर आहे जेको असां सां ज़ाहिर आहे ठहियलु कोन हो। हिन वक़्तु सिंध जे अंदरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पंहिंजो स्ट्रांगली मौक़ुफ़ खणी वञे पई सिंध जे अंदरि लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन थियण वारियूं आहिनि ऐं जेको आम इलेक्शन थियण वारी आहे उन में असीं पंहिंजी स्ट्रेटजी ठाहियूं पिया ज़ाहिर आहे असां MQM खे बि काउंटर कंदासीं भले ई असां सां इतिहादी हुजनि पर अचण वारे वक़्त में इलेक्शन में ज़रूरी न आहे त उहो असांजा इतिहादी हुजनि त ज़ाहिर आहे असां इलेक्शन कैंपेन में पिया वञूं त हुननि खे अहिड़ो को इशू उनखे हुन खटियो आहे जंहिंसां यकीनन सिंध में बेचैनी फैली आहे ख़ुदि असांजी तहरीक इंसाफ़ में बि इन शइ जी बेचैनी आहे जॾहिं या पेपर ठहे ॾिसूं छा थो ठहे त पोइ इन ते वाज़िब ॻाल्हाए सघंदासीं। जी अच्छा डॉक्टर साहब हाणे ॾाढो तफ़सीली मौक़िफ़ पेश कयो आहे नुज़रत पठान साहिबा उन त हिकु त डिसोन कयो आहे त इन तरह जी कमेटी में जॾहिं को बि सिंधी मेंबर न हूंदो ॿियो फ़ारूक नसीम असांजी पार्टी जो मेंबर कोन्हे ऐं असां भाऊ ख़ुदि MNA आहे पर को चवे थी त मूंखे हिन वक़्त ताईं का ख़बर कोन्हे इन तरह जी कमेटी जी इन तरह जा के फ़ैसिला आहिनि उहे पहिरीं ॻाल्हि त उहे वफ़ाक़ी हुकूमत जे अख़्तियार में कोन्हनि इहे सूबाई मामला आहिनि पर असां ॾिसूं था पिया त सिंध हुकूमत हमेशह जीअं इन तरह जॾहिं बि सिंध सां रिलेवेंट सिंध जी बका लाइ को मसइलो थिए थो पियो त सिंध हुकूमत ख़ामोशी अख़्तियार करे थी पई उहा सिंध हुकूमत जी ख़ामोशी मुबहम आहे हिन मामले ते बि सिंध हुकूमत ख़ामोश छो आहे? बिल्कुलु सिंध हुकूमत ख़ामोश न आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त फ़ारूक नसीम हमेशह कुझु टाइम खां पोइ को न को अहिड़ी हरकत कंदो आहे तव्हांजे साम्हूं आहे कराची जे हवाले सां जेको आर्टिकल हुन कयो वफ़ाक़ खे टेक ओवर करणु घुरिजे या ॿियूं कहिड़ियूं हरकतां इहे हमेशह कंदो रहंदो आहे ऐं उन खे वरी जेके आहिनि तव्हां पाण ॾिठो वरी ॿेटनि जे हवाले सां ॿिया वॾा इशूज़ जेके आहिनि उहे त रेज़ थींदा रहिया आहिनि उन सभिनी जे पोयों जेकॾहिं ॾिठो वञे त इहो हिकिड़ो ई वाहिद माण्हू आहे उहो फ़ारूक नसीम आहे ऐं इहो ख़ासि करे हिते सिंध जे हवाले सां ऐं सिंध हितां इलेक्टेड बि हितां थिए थो ऐं बदकिस्मती सां जेके सिंध आहे उन जे ख़िलाफ़ु हमेशह इन अहिड़ी हरकतां कयूं बिल्कुलु नुज़रत सही चयो हिकिड़ो पॉलिटिकली PTI पाण खे स्ट्रेंथन करण जी कोशिशि करे थी ऐं उन अहिड़े माहौल में अहिड़ी सूरत हाल में अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करणु इहा त मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेके हिननि जूं जेके PTI सां गॾु जेके फ़ारूक नसीम जूं जेके हरकतूं आहिनि त मां त इहो चवां थो त इंशा ताला जेकॾहिं इहा सूरत हाल हुई ऐं रही ऐं जेके अहिड़ियूं हरकतूं करनि था त ॿिए दफ़े असांखे फार्म भरे करे 2008 जीअं घरु वेहणो पवंदो इलेक्शन में वर्क करण जी ज़रूरत न पवंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी स्वीप कंदी इन जे करे जो हिननि जा जेके मूव आहिनि उहे मूव हिकिड़ा गैर क़ानूनी आहिनि गैर अख़लाक़ी आहिनि ऐं ॾिसो तव्हां पाण नुज़रत PTI में हूंदे करे को बि उन्हनि जो मौक़िफ़ क्लियर कट आहे असां इन मामले इन सिंध वारे सूबाई वारो मामिलो आहे सिंध जे मामले में कोई कंहिं बि पार्टी में हुजे असां बि पंहिंजो कालाबाग डैम हुजे चाहे कंहिं बि पार्टी में कोई रहियो आहे पर जेको मौक़िफ़ जेको आहे वरी बि सवाल इहो आहे त सिंध हुकूमत किथे आहे इन तमामु बेटनि वारे मामले ते बि सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं लेटर उहो न आहे असांखे ॾेखारियो त जेको हिन वफ़ाक़ी हुकूमत खे मोकिलियो उहो लेटर अञा ताईं तोड़े जो वफ़ाक़ी हुकूमत हाणे हुन मां हथु कढे वई आहे मुमताज़ साहब तव्हां मुकमल ख़ामोश आहियो मां बिल्कुलु ख़ामोश न आहियूं ऐं कंहिं में का इंशा ताला ज़रूरत ई न आहे ऐं मां तव्हांखे भला इहो बि ॿुधाए छॾियां सिंध हुकूमत में बि इहा ज़रूरत कोन्हे सिंध हुकूमत में बि इहा ज़रूरत कोन्हे जो ख़ामख़ा जेके आहिनि सिंध जा जेके आहिनि वसाइल जेके आहिनि उहे उन ते जेको आहे फ़ारगो करे ऐं तव्हां पाण ॾिठो आहे जेकॾहिं सिंध गवर्नमेंट या कंहिं बि पार्टी जेकॾहिं सिंध जे मफ़ादात जी ॻाल्हि कई आहे त उते हिन सूबे जे अंदरि माण्हुनि खे केतिरी रेज़िस्टेंस मिली आहे उनखे तव्हां इहो दिलिजाए कयो सिंध हुकूमत क़तई तौर ते इहा न कंदी ऐं करणु न ॾींदी ऐं बिल्कुलु उन ते स्टैंड वठंदी इंशा ताला। अच्छा हाणे ॾिसो डॉक्टर साहब बार बार असांखे आइन खां मथां थींदड़ मूव नज़र अचनि पिया वफ़ाक़ी हुकूमत करे थी पई सिंध हुकूमत या त ख़ामोश आहे या त उहे मामला रफ़ा दफ़ा करण जी कोशिशि पई करे हीउ जेको मामिलो उथियो आहे इन ते अव्हांजो ऑफिशियल मौक़िफ़ कॾहिं ईंदो? ऑफिशियल मौक़िफ़ इहो मां वेठो आहे न मां केरु आहियां मां पाकिस्तान पीपल्स पार्टी आहियां असां अहिड़े क़िस्म जे कंहिं बि कमेटी खे बि रद्द कयूं था जी बिल्कुलु गैर क़ानूनी आहे मुंहिंजी भेण बि तव्हांखे ॿुधाए छॾियो नुज़रत बि ॿुधाए छॾियो जेकी PTI में वेठी आहे 18 अमेंडमेंट खां पोइ उन्हनि जो इहो इख़्तियार ई कोन्हे हिकिड़ा माण्हू जेके हितां छॾे विया जिन मुल्क टोड़ियो ऐं उन में बांग्लादेश में हलिया विया तव्हां उन्हनि खे प्रॉपर्टी ॾींदा वे हिन में कहिड़ी लॉजिक आहे छा ॻाल्हि आहे
तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में अचे थी? मूंखे त इहा जेको जो मां इहा ख़बर मीडिया ते ॿुधी आहे, मुंहिंजो त कुल ई कमु नथो करे त मतिलबु फ़ारूक नसीम करणु छा थो चाहे? जंहिं जेके माना एॾो ई ज़्यादती करे छा थो लॻे मूंखे, छा पियो करणु चाहे फ़ारूक नसीम? उहो इहो करणु चाहे पियो त जेके बांग्लादेश में बंगाली विया आहिनि उन्हनि खे उहे प्रॉपर्टी वापसि ॾींदा। उहे तुंहिंजा शहरी न आहिनि, उहा इट इज़ कीअं थी सघे थो? इहो कीअं थी सघे? उहो चवंदा बर्मीज़ खे ॾींदा। बर्मीज़ जेके त कराची में रहनि था, जिन जी निसार साहिब ख़्वाहिश ज़ाहिर कई त इन्हनि खे बि वोट ॾियण जो हक़ हुजे। पीपल्स पार्टी जो मौक़ुफ़ इहो कोन हो, पर निसार अहमद खोड़े साहिब इहा ख़्वाहिश ज़ाहिर कई त इन्हनि खे वोटर लिस्ट में विझणु खपे। उन्हनि खे शायदि ॾियण जो प्रोग्राम नसीम फ़ारूक ऐं पंहिंजो निसार साहिब जो शायदि म्यूचुअल अंडरस्टैंडिंग ॻाल्हि छा आहे, उन ॿिन्ही जो मौक़ुफ़ हिकिड़ो ई आहे। अच्छा नुज़र साहिब, हाणे फ़ारूक नसीम ख़ुदि जंहिं पार्टी सां तालुक़ु रखे थो पियो, उनजी पार्टी उनखे डिसोन करे थी पई। उन काफ़ी दफ़ा इहो चयो आहे त हीअ असांजी कोटा ते असांजी कोटा ते मिनिस्टर कोन्हे। पहिरियां त इहो ॿुधायो, जॾहिं हू उनजी पार्टी उनखे डिसोन करे थी पई त पोइ तहरीक इंसाफ़ उनखे ऑन छो पई करे? हीअ कंहिंजी कोटा ते आहे? इन तरह जा फ़ैसिला हू कंहिंजी पुठभराई सां करे थो? मूंखे पाण सम्झणो कोन आहे। तहरीक पंहिंजो MQM त हुन सां इलाही राज़ो न्याज़ सां हुनजा राब्ता आहिनि पंहिंजो पाण में। ऐं जेका बि किश्वर ज़हरा साहिबा या MQM जा MLA जेको बि कानून साज़ी कनि था, उहा कानून साज़ी हिन खां पुछी करे पोइ कनि था। ऐं उहे करारदादू जेके बि खणी अचनि था, उहे करारदादू बि फ़ारूक नसीम साहिब जी राय सां ऐं हुनजी अचे थी त पोइ हीअ कीअं था चवनि त असांखे माना हुननि जो आहे त असांखे 2 वज़ीर खपंदा हुआ न। असांखे माना हिकिड़ो वज़ीर आहे त ॿियो वज़ीर, त असांखे 2 वज़ीर हुजे, तव्हां असांखे 4 वज़ीर ॾींदा त पोइ हीअ असीं ऑन कंदासीं त हीअ बि असांजो आहे। जी अच्छा, हाणे नुज़र साहिबा, अव्हां मुख़्तलिफ़ मामलनि ते भले अव्हां जी पार्टी जी पोज़ीशन कहिड़ी हुजे, बल्कि अव्हां जी पोज़ीशन असांखे अलॻि ऐं सिंध तरफ़ नज़र अचे थी पई केतिरनि ई मामलनि ते। हाणे जॾहिं हीअ हिकु कमेटी जुड़ी आहे, हिन हिकु पहिरें इजलास में हिकु फ़ैसिलो ॾिनो आहे त अव्हां ख़ुदि पार्टी जे अंदरि ऐं असेंबली जो फ्लोर अव्हां वटि आहे, त अव्हां हिन वक़्तु कहिड़ी हिकमत अमली अख़्तियार कंदो? जेके ॿिया तहरीक इंसाफ़ में सिंधी मेंबर आहिनि, उन्हनि खे अव्हां कीअं पाण सां गॾु बीहारे इन जे ख़िलाफ़ बीहंदो? बिल्कुलु इन ते मूं हींअर असांजो हिकिड़ो ग्रुप आहे MNS PTI जो, जेको माना अलायंस वग़ैरह सभु उन में शामिल आहिनि। ऐं उन में हर हिकु सिंध जे इशू ते ॻाल्हाईंदी आहियां ऐं राय वठंदी आहियां, उन ते स्टैंड बि वठंदी आहियां। ठीकु आहे, हीउ जेको कल्ह मंदर वारो किसो थियो आहे, इन में बि मूं इलाही वॾो स्टैंड ख़ुदि वरितो ऐं मूं अक़लियतुनि मेंबर्स खे ऐं ॿिया जेके असां मेंबर्स आहिनि, बाबा इन इशू ते असांखे बीहणु खपे। तो अलाह शुक्र आहे त सभु सॼो ऐवान गॾु हो। ऐं ॿिया बि खोड़ सारा इशू आहिनि जेके सिंध जे मैटर ते असीं ॻाल्हाईंदा आहियूं, त काफ़ी मियां मोहम्मद सुबुह साहिब वारा या ॿिया जेके बि आहिनि। ऐं ख़ुदि पोइ आउं कोशिशि कंदी आहियां त पीपल्स पार्टी जा ॿिया बि जेके मेंबर आहिनि उहे बि असां सां लॉबी में गॾु हुजनि ऐं उन में मूंखे सुठी पॉज़िटिव सपोर्ट मिलंदी आहे। पर ॻाल्हि इहा आहे त जेके इहा कमेटी जो मूं कल्ह सडनली राति जो मुंहिंजे कुलीग मूंखे फ़ोन कयो बार मां, इन करे आउं पाणी शॉक में अची वई त इएं कीअं थींदो। ऐं जेकॾहिं कमेटी सिंध जे इशूज़ ते ठाहिणी आहे त वाई नॉट मी, ऐं उन कमेटी जो मेंबर छो कोन्हे, या लाल माली छो कोन्हे, या जय प्रकाश छो कोन्हे, या मियां मोहम्मद सुबुरो छो कोन्हे, अली नवाज़ शाह छो कोन्हे? त हीअ सिर्फ़ु हिकिड़ी मख़सूस ॿोली जो माण्हूअ खे जिन सॼी ज़िंदगी लिसानियत जी सियासत कई आहे, उन्हनि माण्हुनि खे रखी ही छा कहिड़ी क़िस्म जी इमरान गवर्नमेंट खे कहिड़ी मुश्किलात में विधो पियो वञे, त ज़ाहिर आहे आउं उन शइ खे वाइको कंदसि। जी अच्छा, हाणे अव्हां मंदर जी ॻाल्हि कई त अॼु चीफ जस्टिस उनजो नोटिस वरितो आहे ऐं अॼु कुझु गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि। इहो जेको वाक़ियो थियो आहे डॉक्टर साहिबु, इहो मज़ामत जोॻो वाक़ियो आहे। इन सां न सिर्फ़ु मुल्क जो जेको तसवुरु आहे उनखे ठोस पहुचे थो, उनखे नुक़सानु पहुचे थो, बल्कि हीअ त इंसानियत खां बि किरियल हिकिड़ो अमल हो जंहिंजी कंहिं बि सूरत में जेको आहे उहो हिमायत न बल्कि उनजी हर सूरत में मज़ामत कबी। अच्छा डॉक्टर साहिबु, हाणे सिंध स्टेट जी कमेटी ठाही आहे तहरीक इंसाफ़ ऐं उनजी बाज़ाब्ता तौर ते असांखे नज़र अचे थी पई। कल्ह जेका फेरफार थी आहे काबीना में, अरबाब साहिबु त चवे थो पियो इहा असां मैदान में आया आहियूं ऐं मैदान में अचण खां पोइ फेरफार थी आहे। सिंध स्टेट जी कमेटी पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो आहे, पीपल्स पार्टी वटि हाणे उनजे लाइ रस्ता रोक कीअं कंदी? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकी हे हुई चेंज, इहा काफ़ी टाइम खां वठी एक्सपेक्टेड हुई। मुख़्तलिफ़ वजूहात जी बुनियाद ते उहा पोइते थी। इन जो का स्ट्रेटजी कमेटी ठही आहे या अरबाब ग़ुलाम रहीम साहिबु एक्टिव थियो आहे, उन सां कोई इन जो तालुक़ु न आहे। अच्छा, इहो हिकिड़ो रूटीन वारो जेको मामलात हुया, उन में जेके आहिनि उहे तब्दीलियूं थियणियूं उहे थियूं आहिनि। ऐं ज़ाहिर आहे जेके पार्टी जो चेयरमैन आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, पंहिंजे हिसाब सां
ॿ साल इलेक्शन में बचा आहिनि, हिकिड़ी पंहिंजी स्ट्रेटेजी ठाहे थी ऐं इहा कोशिशि करे थी त असां वधीक डिलीवर कयूं, जीअं सुभाणे वरी असांखे इलेक्शन में वञिणो पए त असांजी कारकर्दगी बहितर हुजे। उन हिसाब सां इहे डिसीशन थिया आहिनि। अदरवाइज़ मुंहिंजे ख़्याल में इहो जेको परसेप्शन वरितो वञे थो या अरबाब साहब इहा ॻाल्हि करे थो त मुंहिंजे करे इहो थियो आहे, त मां नथो सम्झां। अरबाब साहब वारा पहिरियों बि इलेक्शन विड़िया आहिनि, 13 वारी विड़िया आहिनि, 8 वारी विड़िया आहिनि, 18 वारी विड़िया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी अलहमदुलिल्लाह हिते मज़बूत आहे, ख़ासि करे सिंध में। ऐं तव्हां ॾिसंदा इनशा ताला मुस्तक़बिल में जहिड़े नमूने सां तहरीक इंसाफ़ दावा थी करे त हिकिड़ो हिकिड़ी वॾी लिस्ट आहे, हिकिड़ो वॾो माण्हुनि जो हुजूम आहे जेको तमामु जल्द शामिलु थींदो ऐं उनखां पोइ पीपल्स पार्टी मथे में सुर पवंदो। पीपल्स पार्टी जे जेके एंटी पाकिस्तान पीपल्स पार्टी फैक्टर आहिनि, जंहिंखे पाकिस्तान पीपल्स पार्टी में जॻह न आहे ऐं उन्हनि खे स्पेस न आहे, बिल्कुलु 100% उहे वञी सघनि था। पर जेकी PTI जी कारकर्दगी आहे पूरे मुल्क जे अंदरि, त मां सम्झां थो जेकॾहिं इहे हिते तव्हां प्रोग्राम में मां चवां थो तव्हां नोट करे छॾियो, प्रोग्राम तव्हां रखिजो बि पाण वटि, जीअं 6 महीना अॻे हूंदा हाली वञनि था, छाकाणि त हिकिड़ो हिते वॾो गैप आहे, हिते ॿूसट आहे, हिते माना को माण्हू जेके आहिनि वेही परेशान थी विया आहिनि, को प्लेटफॉर्म आहे कोन। GDA में इहो अरबाब ग़ुलाम रहीम GDA में ॿिया 3-1-2 मीटिंगूं करे उन खां पोइ ॾिठो त हुते का बि उन्हनि जी कोन थी थिए। उन्हनि माण्हू जेके आहिनि हिकिड़े ॿूसट वारे माहौल में हाली इहे PTI में वञनि था ऐं इहे 6 महीना अॻु में वरी ॾिसजो तव्हां रिवर्स थींदा। न अव्हां जेका कारकर्दगी जी ॻाल्हि कई त इहो तव्हांजी 13 साल जी कारकर्दगी असरअंदाज़ न थींदी ईंदड़ चूंडनि में? बिल्कुलु कारकर्दगी ज़रूरु मैटर कंदी, इन में को ॿी राय आहे कोन। ऐं कारकर्दगी असां बहितर कंदासीं त असांखे फ़ाइदो थींदो, जेकॾहिं कारकर्दगी असांजी सुठी न हूंदी। जी नुज़रत साहिब अव्हां कुझु चओ पिया? मूं इहो चयो पिए त कारकर्दगी ज़ारा आऊं ऐं अदा सोराब पीपल्स पार्टी में जॾहिं हूंदासीं त सच जी ॿोली ॻाल्हाइण ते ई असांखे घणी सज़ाऊं मिलंदियूं हुयूं। ऐं मूंखे अदा सोराब ते हू मूंखे फ़ख़्रु आहे त मुंहिंजो ॾाढो प्यारो भाउ ऐं स्ट्रेट फॉरवर्ड ॿोली ॻाल्हाइण वारो माण्हू आहे। हुनजी पंहिंजी हिकिड़ी ज़ाती हैसियत ॾाढी ज़बरदस्त आहे। ऐं आऊं चाहे पार्टी में हुजां या न हुजां, पर मां दिलि सां अदा सोराब जी इज़त कंदी आहियां ऐं हू बि मुंहिंजी इज़त कंदा आहिनि। अच्छा, ॻाल्हि इहा आहे त हींअर आऊं मुख़्तलिफ़ मुंहिंजा प्रोग्राम डिस्कशन थींदा आहिनि, तव्हां चवंदा हींअर पीपल्स पार्टी जा दावेदार उहे माण्हू आहिनि जिन करे बेनज़ीर साहिब सां 5 मिंट वेही बि ॻाल्हाए कोन ॾिठो, ठीकु आहे। ऐं भुटो अज़म छा हो, भुटे अज़म जी जेका स्ट्रेटेजी छा हुजणु खपंदी। माण्हू अॼु बि जेका नाराय भुटो जीअं भुटो जो नारो हणनि था, ॿार बच्चा जेके बेराड़ी जे अंदरि आहिनि, उन्हनि खे ॿी का शइ हिते आई कोन्हे। मुंहिंजे दिमाग़ में यकीनन भुटे साहिब वारी ऐं बेनज़ीर भुट्टो साहिब वारी तस्वीर आहे। पर छा ही जेके मौजूदा पार्टी जी मुक़ामी लीडरशिप आहे उहा बिलावल भुट्टो खे छॾे छो त बेनज़ीर साहिब जो पुटु आहे, बाक़ी ॿियनि खे अगरि ॾिठो वञे जेके नवां अचनि पिया उनजे ख़िलाफ़ु रेफरेंसिस आहिनि, उनजी अखियुनि ॾिठा माण्हू शायदि आहिनि, करप्ट तरीन माण्हू आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे इलाइक़नि में पीपल्स पार्टी जो कदु नंढो करण जी कोशिशि कई आहे। पर छा ही उन्हनि माण्हुनि खे खणी वञी इलेक्शन विढ़ंदा? ठीकु आहे, इहो त मैडम हाणे पार्टी जो फ़ैसिलो आहे त कंहिंखे वोट कंहिंखे पंहिंजो नुमाइंदो करे ऐं हल्कनि में मोकिले थी पई। जेका डॉक्टर सोराब साहिब जेका ॻाल्हि कई कारकर्दगी जी, त तहरीक इंसाफ़ जी जेका 3 सालनि जी कारकर्दगी आहे उहा फ़ैसिलो कंदी ईंदड़ चूंडुनि में। हाँ, इंशाल्लाह 3 सालनि जी कारकर्दगी ते इलेक्शन कोन विढ़बी आहे, 4-5 सालनि जी कारकर्दगी ते इलेक्शन विढ़बी आहे। हिन वक़्त ताईं जी हिन वक़्तु हींअर त इलेक्शन थिए कोन पई। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा त तव्हां पाण ॾिठो त 2 साल कोविड वारे पोज़ीशन में तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जी जेका पॉलिसी रही आहे उहा इंटरनेशनल लेवल ते सराही वई आहे। कमज़ोरियूं कोताहियूं हर माण्हू में थी सघनि थियूं। असां वटि उहो ई पुराणो सिस्टम अञा हले पियो, उहो ई पुराणा ऑफिसर हलनि पिया। असांखे हुकूमत कंदे के 20-30 साल कोन थिया आहिनि जो असां क्लार्कनि खां वठी माण्हू अपॉइंट कया आहियूं, हाणे उहे सेक्रेटरी लेवल जा थी विया आहिनि त उहे असांजूं घर जा मट पिया भरीनि। ईअं बि कोन्हे। नुज़रत साहिबा हाणे इन सॼे माहौल में अव्हांजी स्ट्रेटजी कहिड़ी हूंदी जॾहिं अव्हां चओ था पिया त 15-16 सालनि खां? असांजी स्ट्रेटजी इहा आहे त असां जेको कमज़ोर असांजी साइडूं आहिनि उन्हनि खे जीअं असां सोराब चयो त असां बहितर कारकर्दगी ॾेखारण जी कोशिशि कयूं। त असां कॾहिं बि ख़ैबर पख्तूनख्वा इहो कोन थियो त 5 साल जंहिं पार्टी जी हुकूमत रही आहे त ॿीहर इलेक्शन में उहा वरी ॿीहर अचे।
पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उहा विन कई पहिरियां 5 साल उते कारकर्दगी ॾेखारी, उन खां पोइ जेको आहे सो ॿीहर तहरीक इंसाफ़ आहे। हींअर तहरीक इंसाफ़ जी जेका लीडर आहे, लीडरशिप पॉलिसी आहे, उहा इहा ई आहे त माण्हुनि ताईं बसि बदकिस्मती असांजे मथां, चाहे उहा सिंध हुजे या बलूचिस्तान हुजे, बदकिस्मती इहा थी आहे त 2 सालनि खां वठी असांजे जे लाइ इंटरनेशनल लेवल ते ही इकॉनमी तबाह थी वेंदी आहे। ज़ाहिर उन जो इफेक्ट थियो आहे कराची खां वठी और पेशावर ताईं, लेकिन उनखे मैनेजमेंट ताईं कहिड़े रूप में था कयो, उनखे मैनेज करे तव्हां माण्हुनि ताईं उहा बहितर पॉज़िटिव अप्रोच कीअं था उते पुॼायो जो माण्हू उन शइ खे सम्झनि त हीअ हुकूमत असां लाइ बहितर कमु करे रही आहे, ऐं उहो कनि पिया माण्हू असां सां। ठीक है नज़र साहब, आवां बलूचिस्तान ऐं KPK जी ॻाल्हि कई, सिंध जी पॉलिटिक्स असांखे थोरी मुख़्तलिफ़ नज़र पई अचे ऐं बार चयो थो वञे त इहो ब्रेक जो बार इशारो ॾिनो पियो न। अॻ में असां ॻाल्हाए रहियासीं सिंध अंदरि तहरीक इंसाफ़ जो मुतहरिक थियणु पीपल्स पार्टी लाइ कहिड़ा ऑप्शन आहिनि ऐं उन ते तफ़सीली मौक़िफ़ ॾिनो मैडम नुज़रत पठान साहिबा, त उहे कहिड़ी स्ट्रेटजी तहत अचनि था पिया, कारकर्दगी केतिरी असरअंदाज़ थींदी, पीपल्स पार्टी जी हिन वक़्तु ताईं जेका कारकर्दगी आहे उहा केतिरी असरअंदाज़ थींदी। डॉक्टर साहिबु हाणे तफ़सीली मौक़िफ़ ॾिनो आहे नुज़रत पठान साहिबा, त उहे कहिड़ा पता खणी थी अचे, अव्हां वटि कहिड़ा पता आहिनि हिन में? असां वटि त अलहमदुलिल्लाह पंहिंजो ई हिकिड़ो ई पतो आहे जेको आहे, उहो ई पतो असां खेॾंदासीं जेको सॼी ज़िंदगी असां खेॾिया आहियूं। मिसाल कहिड़ो पतो? असां त हाणे तव्हां ख़बर आहे त हिकिड़ो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो प्रोग्राम आहे, शहीद जी पार्टी आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, हिकु ॻाल्हि। बाक़ी ॿी मैडम बि पाण जियाली आहे पुराणी, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे ते उनजे नाले ते ज़रूरु मुस्कुराईंदी ऐं गॾु मोहतरमा सां असां गॾु रहिया आहियूं, गॾु जेके मीटिंग्स कयूं आहिनि अदी खे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे, जीअं अदी ॻाल्हि कई। बाक़ी ॻाल्हि इहा त हाणे जेकी सूरत हाल आहे, जीअं मां तव्हांखे ॿुधायां, उहा इहा आहे त जीअं तव्हां पाण चयो त GDA जुदा परेशान आहे, पीर साहिबु जुदा परेशान आहे, विद इन पार्टी अरबाब ग़ुलाम रहीम साहिब जे अचण जे करे, उनखे स्पेशल असिस्टेंट करण जे करे जेकी PTI सिंध जी आहे, उनखे पाण खे हिकिड़ो थ्रेड महसूसु थिए थो। अच्छा, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त पाण में जेके आहिनि इहे पीपल्स पार्टी त पोइ ते रही, अवल जेके हिते जेके फैक्शन्स आहिनि उन में MQM आहे या ॿिया जेके बि एंटी पाकिस्तान पीपल्स पार्टी फैक्टर आहिनि, GDA मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां, ऐं वरी उन में वरी जेकी जमियत आहे उहे बि तव्हां ॾिसूं था त GDA जे हवाले सां ओॾे PTI जी सख़्तु मुखालिफ़ लॻी पई आहे, जमियत उलमा इस्लाम, उहा वरी हिते जेके सिंध में जेको असां ॾिठोसीं त उहे GDA सां गॾु वेठा ऐं इवन PTI वारा बि उते वेठा, माना इन मां अधे बि सम्झे थी पॉलिटिकल वर्कर आहे, केॾी कमज़ोर पोज़ीशन आहे जो PTI जे जेके फेडरल मिनिस्टर हुजे या PTI जा नुमाइंदा, उहे जेकॾहिं हिकिड़ी लाड़काणे में मीटिंग थिए या फेडरल मिनिस्टर वञी करे उन जेकी का हिकिड़ी इंडिविजुअल माण्हू जेके आहिनि उहे उनजी नुमाइंदगी करनि, उन ते वेहनि, इन मां इहो ज़ाहिर थिए थो त बिल्कुलु हिते नाराज़ न थिए मुंहिंजी अदी, वॾे थधे नमूने सां आराम सां, त माना PTI जी पोज़ीशन ॾाढी हिते वीक आहे। जेकॾहिं PTI जी पोज़ीशन मज़बूत हुजे हा त पोइ तव्हांजा जेके आहिनि MNA ऐं फेडरल मिनिस्टर उहे अहिड़ी नंढियुनि मीटिंग में वञनि था। बाक़ी हाणे ज़रूरु हे कोशिशि करनि था उहा पंहिंजे तरफ़ों त कंहिं न कंहिं तरीक़े सां असां जेके बि आहिनि इहे एंटी पीपल्स पार्टी फैक्टर्स उहे सभु गॾु करे ऐं पोइ असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो कयूं। उन में इहो सिधो सो तबसरो आदि बि सम्झे थी कि जेके बि आहिनि 10 माण्हू आहिनि, 10 जेके आहिनि उहे पाण चवनि था त जेको आहे पटेल मां थियां, जंहिंखे चइजे त लीडर मां थियां, उन में वॾो मसइलो वॾे में वॾो त लीडरशिप जो मसइलो थींदो। उन में महर साहिबु चवंदा त असां लीडर थियूं, अरबाब साहिबु चवंदो मां थियां, लियाकत अली ख़ान चवंदो त आहियां ई मां, पीर साहिबु पघारो चवंदो आहियां ई मां, हलीम आदिल वारा जेके आहिनि PTI वारा उहे चवनि था त असांजी पार्टी आहे। वॾो प्रॉब्लम आहे ऐं वॾी ईअं सम्झो त हुन में मूंखे नथो सम्झे त को इनखे को सीरियस क़िस्म जो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे को इन में थ्रेड ॾेई सघंदा। डॉक्टर साहिबु अवां जेका ॻाल्हि कई त असां वटि फ़क़ति हिकिड़ो ई नारो आहे, हिकिड़ो ई प्रोग्राम आहे, उहो प्रोग्राम इहो आहे त बसि असां भुट्टो साहिब जी पार्टी में आहियूं। हाणे हुन सां सम्झो ॻाल्हि ॿुधो न, हिकिड़ी मां अदी मां जी चए थी, जेकॾहिं अदी चए थी
त हिकु दफ़े असां उते इलेक्शन में बीठासीं, असां हिकिड़ो नओं रिकॉर्ड ठाहियोसीं। आमतौर ते सिंध में बि अहिड़ी सूरत हाल हूंदी हुई जो इस्टेब्लिशमेंट ॿिए दफ़े पीपल्स पार्टी खे अचणु कोन ॾिनी। हिकु दफ़े भुट्टे साहिबु 77 में आया, उहो विच में हुकूमत हली वई। उन खां पोइ कहिड़ो टेन्योर हो जंहिंमें वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु बि मां सां गॾु रही आहे, पीपल्स पार्टी में गॾु रहिया आहियूं। त कहिड़ी हुकूमत ई वरी ॿीहर पीपल्स पार्टी खे मिली, उहो ट्रेंड रहियो आहे, उहो ट्रेंड तब्दील थियो आहे। हिते त असां अलहमदुल्ला तव्हां जेकॾहिं 2 दफ़ा खे पंहिंजो क्रेडिट सम्झो था, असां 3 दफ़ा थिया आहियूं। ऐं मूंखे इहो तव्हां इहा चओ था त कारकर्दगी न आहे, कारकर्दगी आहे। इंफ्रास्ट्रक्चर रोड ठहिया आहिनि, यूनिवर्सिटीज़ ठहियूं आहिनि, मेडिकल में वॾी फैसिलिटीज़ मिलियूं आहिनि। जीअं हिन 2 सालनि में, जीअं अदीमा जी चई ॻाल्हि कई, असां ग्राउंड रियलिटी वारा माण्हू आहियूं। 2 सालनि में जहिड़ो वफ़ाक़ी हुकूमत सां प्रॉब्लम रहियो आहे, उन खां वधीक असां सां बि प्रॉब्लम रहियो आहे। का डेवलपमेंट असां कोन कराए सघिया आहियूं। हाणे असांखे बि प्रॉब्लम थींदो, पर हिकिड़ी शइ आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी पार्टी आहे, उनजो देह लेवल ताईं हेठि सतह ताईं तंज़ीम आहे, ऐं उनजा जेके नुमाइंदा आहिनि उहे वेठा आहिनि पंहिंजे तकनि में। उन्हनि जे मुक़ाबले में ॿिया के जेके आहिनि वरी अहिड़ा फैक्टर्स न आहिनि, नज़र नथा अचनि, मां सवाइ चंद कॉन्स्टिट्यूएंसीज़ ते। तव्हां कश्मीर खां वठी वेंदे कराची ताईं ॻाल्हायो त मां तव्हांखे ॿुधाए डॉक्टर साहिबु इहो त वरी पोइ तफ़सीली असां छाकाणि त टाइम कोन्हे, हाणे मां पंहिंजो सुवाल साइड ते रखां थो। चैलेंजिस कहिड़ा हूंदा भला, अव्हां पाण ॿुधायो। अव्हांखे ईंदड़ चूंडुनि में PTI मुतहरिक थिए थी पई, NTPP वोट मुतहरिक थिए थो पियो, हाणे चैलेंजिस अव्हांजी नज़र में कहिड़ा हूंदा? चैलेंजिस त वॾे में वॾो चैलेंज इहो आहे त जिथे किथे असांजे मतिलबु इहा ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा कई वञे थी त गवर्नेंस सही न आहे, माना कमु न आहे। ऐं हिते जेको आहे इहे ई न असांजे ख़िलाफ़ु जेके स्लोगन्स आहिनि, मां तव्हांखे ॿुधायां। गवर्नेंस जे मामले चवंदा त गवर्नेंस ठही न आहे, मथां आस्कारी ॼाणी वाणी अहिड़े क़िस्म जूं उहे करनि था, इशूज़ रेज़ करनि था। ऐं उन में असां हाणे प्रॉब्लम यको कयो अथऊं चीफ सेक्रेटरी जे हवाले सां, IG जे हवाले सां। अरबाब गुलाम रहीम असां गॾु हाणे अरबाब गुलाम रहीम बि ईअं चवंदो। बाक़ी असां जेको आहे अञा 2 साल आहिनि। करप्शन मैटर कंदो? करप्शन त हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न, सिधी सही ॻाल्हि कयां थो। करप्शन अदी मूंखे ॿुधाए, पाकिस्तान में जेकी पहिरियों करप्शन हुई इमरान ख़ान जे करे करप्शन उहा घटी आहे या न आहे? तव्हां ॿियनि लफ़्ज़नि में इंडोज़ कयो पिया त करप्शन सिंध में बि थिए थी पई? न, मां सिंध जे हवाले सां मां ईअं नथो चवां, तव्हां पंहिंजी ॻाल्हि न कयो। मां जनरली चवां थो करप्शन आहे, सिंध में बि आहे। न, सिंध में तव्हांजो जेको ब्यूरोक्रेट आहे न, बुनियाद आउं तव्हांखे सची ॻाल्हि थी ॿुधायां, हक़ीक़त इहा ई आहे। मूंखे सभु चवंदा आहिनि तव्हां चओ त मां पंहिंजे ज़बान में हिते बि कर, हिते जिते थींदी असां एक्शन खणंदा, पर जनरली ख़तमु न थी आहे। ठीकु आहे जी मैडम नुज़रत साहिबा, जेका ॻाल्हि सोराब सर्की साहिबु चए पियो त गवर्नेंस वारो मैटर आहे ऐं इहो बि प्रोपेगेंडा कई वई आहे। इहो आहे, बिल्कुलु इहो आहे। ऐं जिन इलाइक़नि में इहो हूंदो उते लूज़ थींदी इलेक्शन, ठीकु आहे, चाहे उहा किथे बि हुजे। असल में असांजी ब्यूरोक्रेसी जो दिमाग़ इलाही ख़राबु आहे। असांजे मुल्क जी ब्यूरोक्रेसी पंहिंजो पाण खे हाकुम सम्झे थी ऐं पॉलिटिकल पार्टी जी हुकूमतुनि खे पंहिंजो ग़ुलाम सम्झे थी। पोइ उहे पॉलिसी मेकर्स आहिनि, उहे डिलीवर करण वारा आहिनि। पोइ उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी दिमाग़ आहे ब्यूरोक्रेसी जो, जेको अदा सोरा बि मूंखे विषय में सपोर्ट कंदा। त उहे जॾहिं चाहींदा तॾहिं तव्हां लाइ पॉज़िटिव ओपिनियन बनंदो, जॾहिं उहे चाहींदा तव्हां लाइ नेगेटिव ठहे त तव्हां लाइ नेगेटिव ठही वेंदो। जेके स्कीम्स रोडनि ते रस्तनि ते तव्हां मंज़ूर करिए, वज़ीर आज़म या वज़ीर आला या सूबाई वज़ीर मंज़ूर कनि था, उन्हनि स्कीमुनि खे ब्यूरोक्रेसी जेका आहे सा उहा इम्प्लीमेंट करे थी। उहा केतिरी लेवल ते क़ौम त सची आहे, उहा असां सभु ॾिसूं था। पंजाब जो ब्यूरोक्रेट वधीक सुठो आहे, पॉज़िटिव आहे। सिंध जो ब्यूरोक्रेट एॾो करप्ट छो आहे? सोचण जी ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको इहा सोच ई ख़तमु थी आहे त असीं हिकिड़ी क़ौम आहियूं। आउं अगरि PTI जी MLA आहियां, पर आउं सिंधियाणी आहियां, त मूंखे पंहिंजी क़ौम जे लाइ बिल्कुलु आवाज़ु उथारणु खपे। अगरि अदा सोराब सिंधी पीपल्स पार्टी जो आहे त उनखे पंहिंजी क़ौम लाइ आवाज़ु उथारणु खपे। ठीकु आहे, अव्हां इहा त सही ॻाल्हि कई त अव्हां जिते बि हुजो पर पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे क़ौम लाइ अव्हांखे आवाज़ु उथारणु घुरिजे। अच्छा नुज़रत साहिबा, हिकु डॉक्टर साहिबु ॻाल्हि पियो करे करप्शन जे हवाले सां, त जनरली जेको करप्शन जो ट्रेंड आहे उहो जिते किथे आहे। ऐं PTI जी हुकूमत आई आहे, छा करप्शन घटि थी आहे PTI जी हुकूमत में? मूं तव्हांखे छा चयो त ब्यूरोक्रेसी तमामु स्ट्रॉन्ग आहे, तमामु घणी स्ट्रॉन्ग आहे।
असांजा MNAs जी असांजी मीटिंग्स थींदियूं आहिनि मुख़्तलिफ़ भेरो करे थी। अॼु बि वापडा ते मीटिंग हुई, अॼु बि हेस्को के इलेक्ट्रॉनिक वारनि जा सभी ऑफिसर आया। डॉक्टर साहब अवां त आया हुयो पोइ त नुसरत साहिबा अवां त आया हो एहतसाब करण, अवां त आया हो करप्शन ख़त्म करण, अवां त आया हो मुल्क खे बहितर करण। ॾिसो न असां आयासीं, असां शुरू कयो आहे, असांखे रेज़िस्ट थी आहे। असां ॾिसो 1988 में मोहतरमा साहिबा जी हुकूमत आई। आउं चवंदी आहियां मोहतरमा साहिब जी हुकूमत कंहिं ख़त्म कोन कई, मोहतरमा साहिब जी हुकूमत ब्यूरोक्रेसी जी बदहवालियुनि जे करे ख़त्म थी। छाकाणि जो हुन वटि प्रोग्राम हो, हू हिकिड़ी वॾी लीडर हुई, पर उन शइ खे इम्प्लीमेंट ई कोन थींदो। 8 महीननि में एॾी करप्शन माना अपग्रेड थी वेली, एॾी लेवल वधी वेली करप्शन जी, जो असांजा सियासी वर्कर, असांजा सियासी ब्यूरोक्रेसी जेका आहे उहा एॾी मज़बूत आहे, उन जूं पाड़ूं एॾियूं मज़बूत आहिनि जो उहे को सियासी जेको सेटअप आहे उनखे हलणु नथी ॾे, उनखे कमज़ोर करे थी छॾे, पंहिंजे मातहत करण जी कोशिशि पई करे, पंहिंजी मनमानी करे पई पंहिंजा फ़ैसिला। अच्छा, हाणे अवां सिंध में दाख़िल थियो पिया ॾाढे ज़ोर शोर सां, अवां वटि चैलेंजिस कहिड़ा आहिनि? अवां छा था सम्झो त सिंध अंदरि KPK जी सूरत हाल ॿी आहे, पंजाब जी सूरत हाल ॿी आहे, सिंध जी सूरत हाल मुख़्तलिफ़ आहे, उहा अवां बि सम्झो था पिया। सिंध अंदरि अवां खे चैलेंजिस कहिड़ा हूंदा? ॾिसो, तव्हां सवेल खां पिया चओ त सिंध अंदरि असीं हाणे दाख़िल पिया थियूं, सिंध अंदरि असीं हाणे सिंध अंदरि असीं मौजूदु आहियूं। कॾहिं त असां एॾियूं सीटूं था सिंध मां खयूंसीं। कराची खे तव्हां सिंध नथा सम्झो छा? बिल्कुलु सम्झूं था पिया, बिल्कुुलु सम्झूं था पिया। ऐं असल ॻाल्हि इहा आहे त तंज़ीमी तौर ते सिंध हींअर PTI जेको आहे, जॾहिं वज़ीर आज़म इमरान ख़ान सां वेहंदी आहियां आऊं ऐं ॻाल्हाईंदी आहियां सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते, त हुन चयो त मूंखे हर हिकु शइ जी ख़बर आहे, त उते जा माण्हुनि जे लाइ हाणे इहो थी सघे थो त जेका नेक्स्ट इलेक्शन थिए असांजी, असीं तहरीक इंसाफ़ इलेक्शन में शायदि सोलो फ्लाइट वठे, उन में ज़रूरी आहे त अलाइंस करे, ऐं ज़रूरी बि कोन्हे त अलाइंस जी जेके ॿेड़ियूं असांजे पेरनि में पवनि। असां कोशिशि इहा कई आहे त असां इंडिविजुअली जेको आहे सो तहरीक इंसाफ़ खणी अचूं, अंदरूनी सिंध जे अंदरि पंहिंजा कैंडिडेट्स ॿियारियूं ऐं पंहिंजे माण्हुनि खे स्ट्रॉन्ग कयूं, ऐं उहे कैंडिडेट ॾियूं जिन जे बारे में असांखे यकीन हुजे त उहे इमरान ख़ान जे विजन खे बहितर पॉज़िटिव करे खणी हलंदा। उहे न खणूं जेके हा इलेक्शन कैंडिडेट हूंदा आहिनि। पीपल्स पार्टी बि हींअर जेको इलेक्शन विढ़े पई न, उन पंहिंजे इलेक्शन कैंडिडेट खे मज़बूत कयो आहे। असां बि चाहियूं था त जेके इलेक्शन खटण वारी पोज़ीशन में जेके माण्हू आहिनि उन्हनि खे खणी अचूं, उहे अचनि ऐं ताकी उहे पोलिंग स्टेशन्स खटे सघनि ऐं पंहिंजा हल्का खटे सघनि। उहा हर पॉलिटिकल पार्टी खे राइट आहे त उन ते कमु करे, असांखे बि आहे, खुलियो मैदान आहे, असां बि ईंदासीं सिंध जे अंदरि। ठीकु आहे। डॉक्टर साहिब हाणे ॾाढी तफ़सीली ॻाल्हि कई ऐं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे नुसरत पठान साहिबा, त असां हाणे कंहिंसां इतिहाद वारी पोज़ीशन में न आहियूं, अकेले सिर्फ़ विढ़ंदासीं। अंदरूनी सिंध में 2 PTI जा मेंबर आहे, उहे ई छॾे विया, तव्हां ख़बर आहे, 2 छॾे विया पीपल्स पार्टी में, मतिलबु हा वजह छा आहे अलाए हाणे उहा अवां ॿुधायो नुसरत साहिबा, अगरि अवां खे ख़बर आहे मां इन जे करे इहा अदी खे चाहियां थो, थी सघे थो हाणे असां मुंहिंजो त पीपल्स पार्टी सां तालुक आहे, मां त कोशिशि कंदुमि त पाकिस्तान पीपल्स पार्टी मज़बूत थिए ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अञा हिते वधि कर सीटूं खटे। अदी ज़ाहिर आहे PTI सां मुक़ाबिलो थींदो। मां तव्हां ॿुधायां त मक़सदु चवण जो आहे, मां इन जे करे इहा ॻाल्हि कई, अदी ॿुधाए थी त इमरान ख़ान साहिब सां बि मुंहिंजी ॻाल्हि त पंहिंजा उहे जेके माण्हू आहे उन्हनि खे PTI लुक आफ्टर न करे सघी न, इन जे करे छॾियो। ठीकु आहे, अवां चओ पिया त पंहिंजा माण्हू ई न संभाले सघे। वॾी महिरबानी नुसरत पठान साहिबा, डॉक्टर सरकी साहब, अवां ॿिन्हिनि मौज़ूअ में अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पए। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अला भाई।